बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों हींअर शाम थियण वारी आहे, तक़रीबन 4-5 जो टाइम आहे ऐं असां बीठा आहियूं VAR111 सिंध जी मायानाज़ जिन्स VAR111 ही बूटो आहे उनजो। हे सभु बूटा उन जंहिं फसलुनि में बीठा आहियूं। हाणे चवण जो मक़सदु हीअ आहे त रुॻो हिन हिकु वैरायटी जे मथां माण्हू ॾोह ॾियो वेठा आहिनि दादा। जेका आगाटरी कई मार्च में उहा सर्वाइव करे वई, जेका अप्रैल में कई उन में माल आहे कोन। पर आऊं तव्हां सां इहा ॻाल्हि करणु चाहियां थो त हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे सॼे सिंध में, जेतिरियूं बि वण जूं जिन्सूं अथव उन्हनि सभिनी में एतिरो पावर ई कोन्हे जेको 50 या 52-53 सेंटीग्रेड गर्मी खणी सघनि। गर्मीअ खे त अञा वण बर्दाश्त करे वञनि पिया, पर उन सां गॾु जेका हीअ नमी आहे, जेको हब्स आहे, जेको तव्हांजो 60% पियो हले मॉइस्चर, उन जे करे इहा हालति थी आहे त न फ़क़ति वणनि जो फसल ख़राबु थियो आहे, पूरो फसल डिस्टर्ब थियो आहे। सॼे सिंध में हालति इहा लॻी पई आहे। नंबर ॿी ॻाल्हि, सारियूं जेके गर्मी निसिरी वियूं आहिनि त उन्हनि खे गर्मी धकियो आहे त उनजे मथां खस करे वियो, उन में दाणो कोन पियो ठहे। कमदनि सां बि साॻी हालति आहे। ॿाझिरियुनि सां जेका हालति थी आहे उहा बि तव्हां 2-3 ॼणे ॿुधंदो त ॿाझिरियुनि सां बि जेका पोज़ीशन थी आहे त उनजे संगनि में दाणा घटनि। हिते पोज़ीशन हीअ आहे, मूंसां गॾु असांजो दोस्त वेठो आहे कुहाड़ो, जेको हिते ॿिन्ही संभाले थो। कुहाड़ो तो छा महसूसु कयो आहे त हिन साल छा थियो आहे वणनि जो? भला हिन साल जेका गर्मी आहे न इहा तमामु वधीक थी वई आहे। हा, ऐं गर्मी बि हिकिड़ी हुंकार रहंदो आहे, उहो बि कोन्हे, माना घिम वारी आहे। घिम वारी वाक़ई घिम वारी जे करे ही माल जेको वण में ॾिसो हाणे ॾिसो वेझो करे ॾेखारींदा वण केॾो आहे हीउ हाणे से धरक मोखा वॾो आहे, ॾिसो हा, मोखा फुट मथे आहे, पर गोगड़ा किथे आहिनि घटि आहिनि। त इहो थियो आहे त हिन हीट स्ट्रोक जे करे, नमी जे करे वणनि में थियो आहे। अच्छा, ॿिया त वरी गोगड़ा जेके आहिनि गर्मी जे करे इहे सड़नि पिया, ठीकु आहे, कारा थियनि पिया। माण्हू वरी असांखे फ़ोटो मोकिलियो त यार हीउ फंगस लॻो आहे, छा थियो आहे। हीउ सॼो कमु जेको आहे न इहो गर्मी जो आहे। गर्मी में असां इंसान ई सर्वाइव कोन पिया करे सघूं। मुंहिंजी हालति ॾिसो त माना गर्मी में सफ़ा जेको आहे कहिड़ी हालति थी वई आहे। त इन हिसाब सां जिथे बि काटन जो फसल आहे, जिन बि दोस्तनि जो आहे, जेके बि वैराइटियूं आहिनि, पोइ उहे चवंदा त भाई हीअ हीट टॉलरेंट वैराइटियूं आहिनि या छा, पर उन्हनि उहे बि जेकॾहिं 20 मणनि ते पहुचंदियूं त ख़ुशि नसीब आहिनि। 20 मणनि ते पहुचण खां पोइ वण सभु पोड़ा थी विया आहिनि ऐं वरी उथारण जे लाइ माना जदोजहद करणी पवंदी। पर हीउ सॼो कमु तॾहिं थींदो जेकॾहिं का बारिश सुठी पइजी वई ऐं हीअ नमी ख़तमु थी वञे न, जेका घिम जेका हवा में आहे उहा ख़तमु थींदी त पोइ वण फुटियूं ॾींदा ऐं उमेदु अलाह में आहे। माना आसिरो कोन्हे असांखे ख़तमु करिणो त हाणे बसि कुझु कोन्ह थींदो, इहे 20-25 मण वण ॾेई बीही वेंदा। त अहिड़े हिसाब सां आऊं ख़ुदि तव्हांखे ॿुधायां थो, मूं वटि 600 एकड़ वण लॻल आहिनि हिन वक़्तु ताणी, ऐं 3200 मण ते पुॻो आहे। माना 5 मण एकड़ बि कोन आहे इहा पैदावार। अॻे असां वटि जेको 10 मण एकड़ ईंदो हो या ॿुधंदा हुआसीं त भाउ फलाणे जा 4 एकड़नि 40 मण थिया आहिनि। अञा ताणी को बि कमदार वेठो आहे, पुछो कंहिं बि हारीअ जो आयो आहे को 40 मण 88, माना हिकु धक में त कोन आयो आहे। हू 2 वारनि में 98 त खणी पुॻा आहिनि, 50 ते पुॻा आहिनि, के 60 ते पुॼी विया आहिनि, 88। माना फी एकड़ जेको आहे सो वधि में वधि मूं वटि जेको आहे फी एकड़ हिन वक़्तु ताणी तव्हांखे ॿुधायां 2 चूंडनि या 3 में 17 मण ते पहुतो आहे। घटि में घटि जेको आहे सो 2 मण या 3 मण ते, ऐं ईअं पोइ 10 मण वारा पवनि, 12 मण वारा पवनि, पर वधि में वधि हिकिड़े हारी 17 मण ते पुॻो आहे। भई 15 मणनि ते काफ़ी हारी पहुची चुका आहिनि। बाक़ी जनरल तौर ते जेको इहा पोज़ीशन आहे त वणनि में माल घटि आहे। ख़ासि तौर ते जेके बि ट्रिपल जीन जिन्सूं आहिनि उहे जेके मार्च में कई वियूं त उन्हनि कुझु न कुझु ॾिनो आहे। बाक़ी इहा हालति लॻी पई था, जेको हिन हीट स्ट्रोक खे हिकु ॿ वैराइटियुनि माना बर्दाश्त करे वियूं आहिनि। उन्हनि में जेको आहे TD ज़मज़म अचे पई, BS 313 अचे पई, किर्स 682 अचे पियो। पर किर्स 682 बि जॾहिं 20 मणनि ते पहुचे पियो त उहो बिगड़ियो, सफ़ा ॻाढ़ो थियो वञे पियो, जंहिं उन हुलियो ई बिगड़ियो वञे। त इहा पोज़ीशन जेका आहे ऑल ओवर काटन जी सिंध जी तव्हांखे ॿुधायां पियो त फसल में चाढ़ो कोन्हे। दुआ कयो त का ख़ैर जी बारिश पए ऐं हीट स्ट्रोक जेका आहे, गर्माश जेका आहे, हब्स या नमी, इहा ख़तमु थिए त पोइ जेको आहे वञी बचाव कंदो। महिरबानी।